नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। नंगर पार्कर जे ॻोठ कुआड़ा में पेर तिरकण सबबि नींगरी खूह में किरी वॾी फौत थी वई आहे। 14 वरह जी वालूकोली खां में वाह में ॿुधायो वञे पियो त पानी भरण जे लाइ वई लाश अस्पताल मुंतकिल कया विया। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदालूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। नंगर पार्कर खां नंगर पार्कर जे ॻोठ कुआड़ा में पेर तिरकण सबबि नींगरी खूह में किरी वॾी फौत थी वई। 14 वरह जी वालूकोली खूह में पानी भरण वई हुई, लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदालूं। ॾुखोईंदड़ ख़बर आहे नंगर पार्कर खां अवां सां शेयर कंदालूं। नंगर पार्कर जे ॻोठ कुआड़ा में पेर तिरकण सबबि नींगरी खूह में वॾी फौत थी वई। 14 वरह जी वालूकोली खूह में पानी भरण वई, लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदालूं। नंगर पार्कर जे ॻोठ कुआड़ा में पेर तिरकण सबबि नींगरी खूह में किरी वॾी फौत थी वई आहे। 14 वरह जी वालूकोली ॿुधायो वञे पियो त खूह ते पानी भरण वई ॿुॾी वई, लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो।